मच्छी ते हेड़ी ना इंसाफी कोने शताबकोट में जड़ी शताबकोट में उन्हें जलाए एक साल में सावनी हाई कोर्ट में पिटीशन दाखिल कई से कागजात रुकवा बड़ी मुंसिपल वाले ने बड़ी भी आराम पैदा करने तो मच्छी वक्त खपाना रखो ताकत कैसे तेरी आराम पैया है कोर्ट जब देखो सो क्या लुटा कर ऐसा जुलाना मिलके रोडन से दलील के नाते रोडन से फार के नाते ही जंग ठेकेदारी शराबकोट में कई हुई तो पाकिस्तान ठेकेदारी निजाम ठेकेदारन जो यारा सिर्फ फरमारन मलाने पसीन मोरे देश के बुझाए करे से उन्हें खबर के ना है ने जरे बेतक तक भैया ते मुस्कुल पाई के लिए पैद करे इनको ठेकेदार सही रोड ब्लॉक उड़ाने के पड़ी जे समझे करे हाने मां शताबकोट जी हिकिड़ी शख्सियत खे हम ठेकेदारी निजाम मला बिरादरी ऐं कंबर खां आयल महिमान जीअं पौरत श्रद्धांजलि दोस्तों अॼु ही फिशर फोक जे तरफ़ां ही एहतजाज कोटमुड़ चौक ते रिकॉर्ड थी छॾनि खे मन मां चुकाए मच्छी मारे हितां जे माण्हुनि खे चुकाए थींदी पोइ हितां जो बाशऊर माण्हू ऐं जेको बि कोई पाण चलाए थो उहो हिन सां गॾु हूंदो ऐं हिन खे जेको बि ख़िलाफ़ आवाज़ उठाईंदो हूंदो पार्टी मज़दूर दोस्तों पंहिंजो पेट पालनि था महिनत कनि था अकेला पूरो कनि था उन हाणे मां तव्हां खे शताबकोट जे ममताज़ मीराणी खे गुज़ारिश कंदुसि त हू ॻाल्हाए कजे त कीअं कजे छो त जेको माहौल अॼुकल्ह हले पियो हर शहीद जे तौर में ही शइ ख़ुशूसन उन्हनि जे लाइ आहे नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे इहा ई ॻाल्हि जहां सां कजे त कीअं कजे ही ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी हुकूमत में अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे फिशर फोक दिल भाई ममताज़ मीराणी साहब ऐं मुंहिंजा भला दोस्तो भाइरो ऐं भेनरो जीअं सॼे सिंध जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि ही निज़ाम ख़तम थी चुको आहे पर हितां जा जेके एडमिनिस्ट्रेटर आहिनि ख़बर न आहे त उहे कहिड़े
साईं तव्हांजो तारीफ़ साईं। सर आउं पाकिस्तान फिशर फोक फोरम यूनिट शदाद कुड जो सदर आहियां। मुमताज़ बीरा नालो मुंहिंजो। अॼु तव्हांजो एहतिजाज जो मक़सदु छा आहे? सर एहतिजाज मक़सदु इहो आहे त 2 ॾींहं अॻु में हितां जो म्यूनिसिपल अथॉरिटी हिकिड़ो नोटिस जारी कयो आहे ऐं अख़बार में नोटिस ॾिनो आहे त 28 तारीख़ ते ऐं उन खां बाद में ठेकेदारी निज़ाम कयो वेंदो मच्छी जे मथां। जॾहिं त मच्छी जे मथां पूरे पाकिस्तान में ठेकेदार निज़ाम ख़तमु आहे। कोर्ट सगोरी भी अहिड़े क़िस्म जो नोटिस खे जारी कयो आहे, पर हिन अवामी हुकूमत में ठेकेदारी निज़ाम खे राज करणु दादागिरी जे बराबरि आहे। हितां जो एडमिनिस्ट्रेटर साहब लगे थो त ठेकेदारनि सां ॿधल आहे। हू ॼाणी वाणी ठेकेदारी निज़ाम जेको पूरे पाकिस्तान रिजेक्ट करे चुको आहे उहो ॿीहर ॾेई हिननि ग़रीबनि पेरे उघाड़नि मलाहनि जे पेट जे मथां लत हणी रहियो आहे। ऐं उहो ठेकेदारी निज़ाम एतिरो ख़तरनाक आहे जो हिन ॾुकर जे दौर में बि ही ग़रीब मलाह पंहिंजी रोज़ी रोटी कोन था करे सघनि। बहितर ठेकेदारी निज़ाम जे लागू थियण सां हिननि ग़रीब मलाहनि जी दाल रोटी बि बंदि थी वेंदी। उन लाइ असीं एहतिजाज कयो आहे। असांजो पुरअमन एहतिजाज आहे। असीं हिननि खे यादि ॾियारण आया आहियूं त ठेकेदार निज़ाम ख़तमु कयो वञे। ही अवामी हुकूमत आहे। असांजी मोहतरम आसिफ अली ज़रदारी सदर पाकिस्तान खे बि इहा गुज़ारिश आहे, वज़ीर आज़म खे इहा गुज़ारिश आहे, वज़ीर आला खे गुज़ारिश आहे त हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो वञे। जेको ठेकेदार निज़ाम जेको धकियानूसी निज़ाम आहे उहो हिकदमि बग़ैर कंहिं देर जे ख़तमु कयो वञे ऐं अहिड़े क़िस्म जा दिलि आज़ारींदड़ नोटिस मलाहनि खे न मोकिलिया वञनि। मां फिशर तव्हांजो तारीफ़ छा आहे? मुंहिंजो नालो मां फातिमा मीराणी आहियां, कंबर खां आई आहियां। हिते फिशर फोक अॻवान आहियां फिशर फोक जी। मां छाजे करे एहतिजाज कयो? असां इन करे कयो आहे त हिते शदाद कोट में जेको आहे सो इहो ठेकेदारी ख़तम ई नथी थिए। जीअं त असां सभिनि जाते काथे कंबर में जाते काथे बि असां ठेकेदारी ख़तमु करे चुका आहियूं, हिते ख़तमु नथी थी सघे। उहो पोइ जंहिंजो हथु आहे ऐं जेको बि मतिलबु असां सां जेको सही नथो हले ऐं ठेकेदारी ख़तमु नथो करे त उहो ग़लतफ़हमी मियां सां इहो करे वठंदासीं त ठेकेदारी त ख़तमु थी वेंदी। मां पाण फातिमा आहियां ऐं असां इन ॻाल्हि ते एक्शन खणंदासीं। हाणे छा मुतालबो आहे? असांजो त बसि इहा ठेकेदारी ख़तमु कंदासीं। न त तव्हां पोइ अॻिते जे लाइ छा अमल जोड़ींदो? उहो पोइ असां जेको कंदासीं उहो तव्हां सभिनि जे साम्हूं अचे वेंदो। असां जेको कंदासीं हिननि सां गॾु आहियूं उहो तव्हांजे साम्हूं सभु कुझु अचे वेंदो जेको बि कंदासीं त। तव्हांजो तारीफ़? साईं हुसैन बख्श मीराणी, पाकिस्तान फिशर फोक फोरम ज़िले कंबर शदाद कोट सदर। तव्हां अॼु एहतिजाज छो कयो आहे? साईं असां एहतिजाज इहो कयो आहे त हिते सॼी सिंध में काथे मच्छी जी ठेकेदारी काथे बि कोन्हे। हिते म्यूनिसिपल वारा ठेकेदारी करे ऐं जेको मलाहनि खां ज़ोरी टैक्स था वठनि। जेका अॻिले साल असां जिदोजहद कईसीं, जलसा जुलूस कयासीं, इन खां पोइ हाई कोर्ट में केस बि दाख़िल कयोसीं। हाई कोर्ट इहो ऑर्डर ॾिनो आहे त जेको सो तव्हां वटि कापी हूंदी, हीउ हाई कोर्ट ऑर्डर ॾिनो आहे त मच्छी दोस्तनि लिखियो त असां चयोसीं मच्छी असां हिते खपायूं था, मच्छी असां को टैक्स थी वठी वञे। म्यूनिसिपल वारा हाई कोर्ट ऑर्डर ॾिनो त हिननि खां का बि टैक्स न थी वञे। वरी हाणे म्यूनिसिपल वारा पंहिंजी हराम पैदा कनि त मच्छी खपाइण वारनि खां असां टैक्स जेको नथा ॾियूं, जेको मच्छी ॿाहिरों आणींदो सारी उन खां टैक्स ॾींदासीं। भला असां हितड़ो जेको असां जेको हितड़े जेको मच्छी काथो खपाइण वारा लाज़मी मारे ईंदा आहियूं, ॿाहिरों खणी ईंदा आहियूं, तॾहिं त खपाईंदासीं न। भला असां शदाद कोटनि जी नालियुनि में मच्छियूं कढी ऐं उहा त न खपाईंदासीं। इहा म्यूनिसिपल जेका जेसी ताणी तुंहिंजो हाणे मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो इहो आहे त म्यूनिसिपल जेकॾहिं ठेकेदारी जा हिते जेके सो नोटिस आया आहिनि म्यूनिसिपल जा ॾाढो, हींअर असां म्यूनिसिपल जे दर ते धरणो आहे असांजो। जेकॾहिं हिननि ठेकेदारी कई बि सही त असां पाकिस्तान फिशर फोक फोरम ज़िले कंबर शदाद कोट जी सदर जी हैसियत में ऐं उत्तर सिंध कमेटी जी चूंडियल आहे, उन मां जनरल सेक्रेटरी आहे, उन जी हैसियत में मां हिते ऐलान थो कयां त जेकॾहिं हिननि ठेकेदारी कई म्यूनिसिपल वारनि त ही रोड ही रस्ता जेके सो असां ब्लॉक करे छॾींदासीं। सॼी सिंध में असां जेका तारीख़ हलाईंदासीं। असांजो इहो ई आहे मुतालबो।